बात कंदासीं इन ख़बर सां त MDK टेस्ट सेंटर जे इलाइक़नि में सेक्शन 144 लागू करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 6 मुख़्तलिफ़ टेस्ट सेंटर्स ते पुलिस जो सख़्तु पहिरो हूंदो, जॾहिं त मोबाइल सिग्नल्स पिणु मुअतल रहंदा। टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में जनरल ट्रैफ़िक ऐं आम माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लागू हूंदी, जॾहिं त भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची में MDK टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में सेक्शन 144 लागू करे नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 6 मुख़्तलिफ़ टेस्ट सेंटर्स ते पुलिस जो सख़्तु पहिरो हूंदो, जॾहिं त मोबाइल सिग्नल्स पिणु मुअतल रहंदा। टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में जनरल ट्रैफ़िक ऐं आम माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लागू हूंदी, जॾहिं त भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। कराची में MDK टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में सेक्शन 144 लागू करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 6 मुख़्तलिफ़ टेस्ट सेंटर्स ते पुलिस जो सख़्तु पहिरो हूंदो, जॾहिं त मोबाइल सिग्नल्स पिणु मुअतल रहंदा। टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में जनरल ट्रैफ़िक ऐं आम माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लागू हूंदी, जॾहिं त भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। कराची में MDK टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में सेक्शन 144 लागू करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 6 मुख़्तलिफ़ टेस्ट सेंटर्स ते पुलिस जो सख़्तु पहिरो हूंदो, जॾहिं त मोबाइल सिग्नल्स पिणु मुअतल रहंदा। टेस्ट सेंटर्स जे इलाइक़नि में जनरल ट्रैफ़िक ऐं आम माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी लागू हूंदी, जॾहिं त भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी।